नसरपुर के बालासिंह पब्लिक एलिमेंट्री स्कूल में सालियानी तकरीब कोठाई वई। तकरीब में शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि पारां मुख़्तलिफ़ टेबलोज़ ऐं खाका पेश कया विया, जॾहिं त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते तक़रीरूं पिणु कयूं वयूं। उन मौक़े ते उस्तादनि ऐं वालिदैन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असांजे प्रोग्राम करण जो मक़सदु ही हूंदो आहे त असां ॿारनि खे जीअं हिकिड़ा प्लेटफॉर्म ॾियूं, उन्हनि खे एक्सपोजर ॾियूं त जीअं हू पंहिंजे कॉन्फिडेंस जो मुज़ाहिरो करे सघनि, पंहिंजी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो करे सघनि। अहिड़ा प्रोग्राम स्कूल में हुअणु घुरिजनि जंहिंसां ॿार खे बि ऐं माहौल में बि ऐं मुआशिरे में बि हुनजो जेको उजागर थिए थी त तइलीम वाक़ई तइलीम प्रोग्राम आहे इहो ॿारनि जी क्रिएटिविटी जे लाइ, कॉन्फिडेंस बिल्डिंग जे लाइ तमामु ज़रूरी आहे। त ॿारनि खे अहिड़ा को करिकुलम एक्टिविटीज़ जा प्रोग्राम जेके ज़रूरु कजनि, जंहिंजे अंदरि ॿार जेके आहिनि से डेवलप थियनि, ॿार अॻियां वधनि। इलाही भलो आहे जेकर त अहिड़ा प्रोग्राम इलाही थियणु खपनि। अहिड़नि प्रोग्रामनि खां ॿारनि जो कॉन्फिडेंस थो बिल्ड थिए। शाला नसरपुर जा ॿार इन स्कूल जा स्टूडेंट पाकिस्तान जे सुठे में सुठे स्कूलनि सां कॉम्पिटिशन में हिसो वठंदा। गैर निसाबी सरगर्मियुनि सां शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि जे ज़हनी सलाहियतुनि में इज़ाफ़ो थींदो आहे। तक़रीब में सियासी समाजी शख़्सियतुनि ऐं शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन जान मोहम्मद समीर सां गॾु इरफान दाऊद पोटो, सिंध टीवी न्यूज़, नसरपुर।